बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझी सिंधरती जा प्यारा आबादगाह साथियों, अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज जो असो 21 मई है, असां जो असो इतने वेठा आहियूं अब्बास फार्म ते। मूसां गॾु ज़रीम आहे साईं मोहम्मद खान उस्ताद साहब जो असो फील्ड में मौजूद आहे। त आबादगारनि खे जेका अॼु आऊं शइ ॾेखारणु चाहियां थो या हिन फार्म जे तवसुस सां, त अॼु असां आहियूं क्रिस 682 वैरायटी में। त हिन जी थिनिंग या हिन जी छिदाई खां पोइ जेको हिन जो सिस्टम आहे, हिन जो स्ट्रक्चर आहे ॿूड़े जो, साईं तव्हां पाण जेको असां आबादगारनि खे ॾेखारियो ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु नमूने सां। ऐं हिन में रोज़ 3 खां 4 जेके आहिनि गोगड़ा बि ठहणु शुरू थी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त किर्स जी वैरायटी आहे, 7-8 ॾींहं हिन जी एज आहे ऐं वकार साथ गॾु में आहे मूंसां। त हीअ वकार जी ॻाल्हि जेका हीअ मेन तव्हां ॻाल्हि कयो त हीअ जेको वणनि में हाणे त हिकिड़ो पहिरियों त माल ॾिसो, हीअ जेको लॻी चुको आहे लॾूं बाक़ाइदा, ऐं तंहिंखां पोइ हिननि जो डिस्टेंस ॾिसो, हीअ ॿूटे जो ठीकु आहे। हीअ नंढो ॿूटो असांजे हिसाब में न हुअणु घुरिजे, कढिजे। बाक़ी जेको आहे सो हीअ ॾिसो हीअं ठीकु आहे। हर ॿूटो ॿिए ॿूटे खां ज़ोर आहे। हाणे हिन वक़्तु जेका विच सिंध जंहिंमें असां अचूं पिया सांगड़ जा ॾखिणा इलाइक़ा, खिपरो ऐं पंहिंजो हाला या नवाबशाह जा एरिया कुझु, त इन्हनि में जेको आहे सो कॉटन ते वाइट फ्लाई जो माना मसइलो थी चुको आहे। ऐं इनखे सीरियस वठणु घुरिजे, सुभाणे वधी न वञे, कॉलोनी न ठाहे। बाक़ी सफ़ा जेको आहे सो कॉलोनी टाइप ते अञा कोन आयो आहे। ऐं इनखे जेको आहे सो माना स्प्रे करिणो आहे। ऐं निब दी बट माना जम ते ई माना हुनखे ठोकरिजे। ॾिसो त गोगड़नि जो त माना को किथे ई कोन्हे को। किर्स वाक़ई ख़तरनाक वैरायटी आहे। ऐं ॿियो ॻाल्हि आहे त हिन में ईअं सम्झो त फी प्लांट जेको आहे उन में पर डे 3 खां 4 गुल जेके आहिनि से कन्वर्ट थियनि पिया गोगड़े में। हा जी हा, इहो मतलब शुरू आहे। ॾिसो हाणे हीउ ॿूटो आहे, तॾहिं असां चवंदासीं त हिननि खे तव्हांखे 2 फुट ते लॻाइणो आहे। सो इहो जेकर जिन में लॻायो हूंदो घाटा, हा छिडरो त ठीकु आहे, जे घाटा करे विया त पोइ वरी नुक़सानु कंदा। दोस्तनि खे ॿुधायो त अछी मक्खी जे लाइ भली दवा मार्केट में कहिड़ी आहे? त वाइट फ्लावर असांखे मूंखे कोन थो लॻे स्पायरो टेट्रामेट ॿाहिरि जेका मोमेंटो आहे उन खां। अच्छा, उन जा 2 स्प्रे, हिकिड़ो स्प्रे कजे, वरी तारीख़ लिखिजे जे बाक़ाइदा 7 ॾींहं वरी स्प्रे कजे, तव्हांजी वाइट फ्लाई कॉलोनी न ठाहींदी। एॾो ॿाहिरि जो माना हिकिड़ो तमामु बहितरीनु प्रोडक्ट आहे। अच्छा, ॿी साईं मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे सभिनी आबादगारनि जो बि आहे त शेडिंग जेको छाणू थिए थो, हाणे उन ते असांजो आबादगार कीअं कंट्रोल करे? हा हाणे ॾिस न ॻाल्हि हिते त कोन थी आहे उहो न ख़बर अथई आबादगार छा पियो ॾिसे। जेको राति मूंसां बहस कयो आहे हिकिड़े हमरा, जी साईं, त से मुंहिंजे ॿनी में गुल सभु छणी विया। अला थोरो हेठि करे कैमरा ॾेखार, हेॾा ॾेखार, हीअ गुल सभु छणिया पिया आहिनि। हीअ गुल हीअ सभु छणिया पिया न, हीअ छाणू घणा त वरी इन खे छाणू पिया कनि। हाणे तव्हांखे ॿुधाई रहिया त हीअ गुल जेको आहे काल्ह अछो हो, अॼु ॻाढ़ो थियो आहे, शाम जो हिनखे छणी हीअं पट ते किरणो आहे। इहे जेके ॾिसनि पिया इनखे बि छाणू चवंदा। राति बहस कयो आहे हिकिड़े मूंसां, त मुंहिंजे ॿनी में रुगो गुल ई गुल आहिनि। पाणी ॾिनमि त खंधी में सभु लुड़ी हिकिड़े हंधि गॾु थिया। अड़े अबा हीअ त कुदरती फिनामिना आहे। अच्छा, तव्हांजी हीअ मुखड़ी छणे हीअ या तव्हांजी गोगड़ी ठही छणे, पोइ आहे प्रॉब्लम आहे। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजी राति जेका 17 सेंटीग्रेड खां मथे थी वेंदी। यानी राति वारी गर्मी जेका आहे उहा तव्हांजी 17, 18, पोइ 19, 20 माना राति थींदी, पोइ तव्हांजो छाणू शुरू थींदो। बहरहाल छाणे खे रोकिजे कीअं? हिकिड़ो त कुदरती फिनामिना आहे, थोरो घणो त छणंदो, सभई जेके माल वण जेकर झलींदो त वण किरी पवंदो। उन छाणे जो इलाजु आहे बोरान 500 ग्राम तव्हां जेको आहे सो ॾियो। पर बोरान बि जेकॾहिं तव्हां वधीक ॾेई वियो, एक्सिस में अची वियो, त इनखे हिसाब किताब सां ॾियणो आहे। त सभु वरी मुखड़ियूं पट ते पई हूंदव, या 3 किलोग्राम जेको आहे तो खंधी वारो वठी उहो ॾेई छॾियो। त इहे मसइला आहिनि ऐं इन्हनि ते हिसाब किताब सां हलणो आहे। हरू भरू हींअर दवा जी ज़रूरत कोन्हे त दवा भीड़ियो बीठा जो, त इहो मज़ो कोन्हे को। अच्छी मक अथव, अच्छी मक स्प्रे करिणो आहे। त तव्हांखे हिन ॿुधायो वकार बायर जी मोमेंटो क्राप साइंस उहा। बाक़ी वैरायटी जे बारे में त हीअ वैरायटी आऊं कोन थो सम्झां हिन साल किर्स 682 खे मारींदी का वैरायटी। माना ईअं सम्झो त अञा 2-3 साल हिन जो राज अञा डॉक्टर सफ़र मजीद हाणे डंको हलंदो। हा, त इहे दोस्तो आहिनि। ऐं हाणे फसल खे हीअं ॾेखारियो आहे त मैनेजेबल फसल आहे ऐं बाक़ाइदे 2.5 फुट जो 2.5 फुट जो थी वियो आहे आमतौर ते। अच्छा, किर्स में जेकॾहिं माल लॻी वियो त पोइ कद कोन कराए सघंदो, रुगो गोगड़ा थी वेंदो। हा, त उन करे जेके दोस्त चवंदा असांखे फर्टिलाइज़र प्लान ॿुधायो आहे, फर्टिलाइज़र प्लान पंहिंजो ठाहियो। जिथे तव्हां ॾिसो त माना सोक पियो वठे त उते भाण खे दॿ ॾेई छॾियो, जिथे सफ़ा उभा वञनि पिया त उते वरी ब्रेक ॾियो।
त जीअं तव्हां जेको आहे सो बहितर पैदावार खणी सघो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।